जी नाज़रीन, हिन वक़्तु असां इस्लाम कोट में मौजूद आहियूं, जिते 5-6 सालनि जो नींगर तइलीम पढ़ण सां गॾोगॾु ढोलक नवाज़ जो बि शौक़ु रखे थो। ऐं तव्हां ॿुधो त हू कहिड़े ज़बरदस्त तरीक़े सां ढोलक वॼाए थो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हांजो नालो छा आहे? लक्ष्य शर्मा। घणी उमिरि आहे तव्हांजी? 8 साल। कहिड़े क्लास में पढ़ो पिया? 1। अच्छा, तइलीम पढ़ण सां गॾु ढोलक नवाज़ जो शौक़ु पैदा थियो तव्हांखे? आओ कॾहिं खां इहो शौक़ु पैदा थियो? नंढे हूंदे खां। पोइ तव्हां कंहिंखां इहो सिखिया आहियो ढोलक वॼाइणु? पाण। अच्छा, छा किथां खां शुरूआति कई? डबले खां। अच्छा, पहिरीं घर में थाली वॼाईंदा हुआ? हा। तंहिंखां पोइ? बाबा ढोल वठी ॾिनो। हा। अच्छा, तंहिंखां पोइ सिखियो। माना जी किथे तव्हां विया हुआ? चूड़ीअ। हा, छाजे लाइ? 14 अगस्त मनाला। उते छा थियो? उते किड वेठा हुआ। हा। नींग ढोल कढी वॼायो। उन्हनि सां गॾु तव्हां ढोल वॼायो? हा। अच्छा, पोइ तव्हांखे उतां खां मशहूरी मिली? हा। हाणे तव्हां किथे किथे ढोल वॼाइण वेंदा आहियो? असां रामा पीर ते। भॼननि में? हा। ॿियो महफ़िल में? महफ़िल में रामा पीर ते। तव्हां लक्ष्य कुमार जो जेको सो ढोलक वॼाइण वारो अंदाज़ ॾिठो, हू इंतिहाई मूंखे तमामु घणो शौक़ु आहे तइलीम जारी रखण सां गॾु ढोलक नवाज़ थियण जो, ऐं तमामु वॾी लगन ऐं जिस्तजू सां हू ढोलक वॼाए रहियो आहे। कैमरामैन रियाज़ सिकंदर बजीर सां गॾु नंदलाल लोहाणो, इबरत न्यूज़, इस्लाम कोट, थरपारकर।